साफ़ी इम्तियाज़ मेमण सिजावल में सद एजाज़ अली शाह शिराज़ी जे नाले सां मेरीन रिसर्च लेबॉरेटरी ऐं सर्वे पॉइंट सिंध यूनिवर्सिटी कैंपस जो इफ्तिताह MNA सिद अयाज़ अली शाह शिराज़ी कयो। तकरीब खे ख़िताब कंदे MNA अयाज़ शाह शिराज़ी चयो त ही रिसर्च लेबॉरेटरी सिजावल जी साहिली पट्टीअ जे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदी। हिन लेबॉरेटरी वसीले हिते जी ज़मीन, पाणी, समुंड जे खाराण, तमर ऐं ॿेलनि जे वणनि जी माहौलियात समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी तहक़ीक़ थींदी ऐं सिंध यूनिवर्सिटी वसीले शागिर्दनि खे तहक़ीक़ कराए PhD जे एज़ाज़ सां नवाज़ियो वेंदो। हिन चयो त मेरीन लेबॉरेटरी तयारु थियण सां रोज़गार जा मौक़ा वधंदा ऐं तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि खे फ़ाइदो हासिल थींदो। अयाज़ शाह चयो त हिन लेबॉरेटरी जी तामीर लाइ ज़िले मेरीन सोशल वेलफेयर कमेटी सिजावल पारां फंड रखिया विया आहिनि, जंहिंजो आउं चेयरमैन आहियां। इफ्तिताही तकरीब में प्रो वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी कैंपस टटो डॉक्टर रफ़ीक अहमद मेमण, डायरेक्टर रिसर्च सिंध यूनिवर्सिटी प्रोफेसर डॉक्टर मुश्ताक महर, अब्दुल गफूर पलेपोटो ऐं ॿियनि ख़िताब कयो। हिन मौक़े ते चेयरमैन यूनियन काउंसिल कींझर अरबू ख़ान रिंद, वडेरो मोहम्मद ख़ान बारन, रशीद मेमण, अब्दुल गफूर पलेपोटो, अब्दुल रशीद पलेपोटो, साफ़ी इस्माइल सरवेज, इम्तियाज़ मेमण समेत सियासी समाजी माण्हुनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई।